सामूंडी फ़ौज जो अरबी समुंड में मिसाइल जो कामयाब तजुर्बो ISPR जो चवणु आहे त उत्तर अरबी समुंड में FM-90NER समुंड खां हवा में मार कंदड़ मिसाइलनि जी कामयाब तजुर्बो कयो वियो। मिसाइल तजुर्बे ज़रिए पंहिंजी जंगी सलाहियत ऐं ऑपरेशनल तयारी जो भरपूर मुज़ाहिरो कयो वियो। मिसाइल इंतहाई तेज़ी सां हवा में कामयाबी सां हदफ खे निशानो बणायो। मिसाइल जो कामयाब तजुर्बो सामूंडी फ़ौज जे पेशेवरानी सलाहियतुनि ऐं तयारी जो चिटो सबूत आहे। पाकिस्तान में पोलियो के खात्मे वाले प्रोग्राम तहत साल के 5 ऐं आख़िरी पोलियो मुहिम शुरू। 7 ॾींहनि वाली क़ौमी पोलियो मुहिम के खात्मे वाली मुहिम अॼु खां 21 दिसंबर ताईं सॼे मुल्क में हिक ई वक्त हलाई वेंदी। पंजाब, सिंध, खैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान में मुहिम हलाई वेंदी। हुकूमत ऐं आलमी इदारे यूनिसेफ वालदेन ते ज़ोर ॾिनो आहे त पंहिंजनि ॿारनि खे पोलियो खां बचाव जा क़तरा पीआरींदा ऐं उन्हनि खे उमिरि भर जी मुस्तक़िल माज़ूरी खां बचाईंदा। आज से हमारे नेशनल इम्यूनाइजेशन डे शुरू हो रहे हैं 15 से 21 दिसंबर, जिसमें हमारा प्रोग्राम है कि हम इस सूबे में तकरीबन 1 करोड़ 6 लाख बच्चों को पोलियो के कतरे पिलाएंगे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध में पोलियो ख़िलाफ़ मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। संदसि चवणु आहे त पोलियो घटिजी वियो हो पर कुझु वरे खां ॿीहर वधे पियो। हलंदड़ साल सिंध में 9 केस रिपोर्ट थिया। सिंध में 1 करोड़ 6 लख ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारा वेंदा। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान खां सवाइ कंहिं इस्लामी मुल्क में पोलियो मर्ज़ न आहे। उन जो रुगो हिकु ई इलाजु आहे त ॿारनि खे मर्ज़ खां बचाव जा फुड़ा पियारा वञनि। वालदेन ऐं अवाम खे अपील आहे त ॿारनि खे फुड़ा ज़रूरु पियारीनि। इहो रुगो हुकूमत जो कमु न आहे, सभिनी जो गॾियल फ़र्ज़ु आहे। गढ़ी यासीन जे सूबाई तक PS9 ते नंढी चूंड जा सरकारी नतीजा पधिरा। पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आगा शहबाज दुरानी मैदान मारे वियो। रिटर्निंग ऑफिसर आगा शहबाज की कामयाबी जो फार्म 47 जारी करे छॾियो। सरकारी नतीजनि मूजिब PP उम्मीदवार आगा शहबाज दुरानी 72,964 वोट खणी सोभ मानी। संदसि मुखालिफ़ JUI उम्मीदवार रुश्तुल्ला शाह 9,489 वोट खणी सघियो। PP जियालनि पारां कामयाबी की ख़ुशी में जशन झुमरियूं। PS9 ते नंढी चूंड में कामयाबी ते PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां आगा शहबाज दुरानी खे वाधायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त आगा शहबाज की कामयाबी शिकारपुर ऐं गढ़ी यासीन जे अवाम जी सोभ आहे। नंढी चूंड में कामयाबी जमहूरियत की फतह आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त आगा शहबाज की कामयाबी संदसि मरहूम वालिद आगा सिराज दुरानी जे तक में कयल ख़िदमतुनि जो नतीजो आहे, जंहिंखे अवाम अॼु बि इज़त ऐं एहतराम सां यादि करे थो। उम्मीद त आगा शहबाज बि अवाम जी उम्मीदुनि ते पूरो लहंदो। ऑस्ट्रेलिया के शहर सिडनी में फायरिंग के वाक़े में मारिजी वियलनि जो अंग वधी 15 थी वियो। 40 खां वधीक ज़ख़्मी। हमलावरनि जी 50 वरे जे साजिद अकरम ऐं 24 वरे जे नवीद अकरम तो सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार PA पुटाइन जन माफ़ी फायरिंग जे ॾे वठि में मारिजी वियो ऐं संदसि गिरफ़्तार पुट इलाज हेठि आहे।
भारत ऐं अफगानिस्तान तरफ़ां सिडनी में फायरिंग जी वाक़े खे पाकिस्तान सां जोड़ण जूं कोशिशूं भारतीय ऐं अफगान सोशल मीडिया अकाउंटनि ज़रिए सिडनी में रहंदड़ पाकिस्तानी नौजवान नवीद अकरम खे हमले आवर करार प्रोपेगेंडा भारतीय इल्ज़ामनि ते तनक़ीद। अकरम जो वीडियो बयान अची वियो। संदसि चवणु आहे त तस्वीर इस्तेमाल करे कूड़ी ऐं गुमराह कंदड़ प्रोपेगेंडा पखेड़ी पई वञे। दहशतगर्दी जे कंहिं बि वाक़े सां संदसि को बि वास्तो नाहे। नवीद अकरम जी सोशल मीडिया ते जारी प्रोपेगेंडा खे फौरी तौर रोकण जी बि अपील। सदर आसिफ ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां ऑस्ट्रेलिया जे शहर सिडनी जे बोंडाई बीच ते फायरिंग में क़ीमती इंसानी जानूं ज़ाया थियण ते दुख जो इज़हार। सदर चयो आहे पाकिस्तान दहशतगर्दी जे दर्द खे चङी तरह सम्झे थो ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ पंहिंजे उसूली मौक़िफ़ ते क़ाइमु आहे। मासूम शहरियुनि ते तशद्दुद जी मज़म्मत करूं था। ॾुखी घड़ी में ऑस्ट्रेलिया जी हुकूमत ऐं अवाम सां यकजहती जो इज़हार करूं था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे पाकिस्तान दहशतगर्दी जे हर सूरत में मज़म्मत करे थो ऐं ॾुखी घड़ी में ऑस्ट्रेलिया जी अवाम ऐं हुकूमत सां गॾु बीठल आहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां वाक़े जी मज़म्मत। खैबर पख्तूनख्वा में हलंदड़ साल दहशतगर्दी जे वाक़िअनि में थींदड़ जानी नुक़सान बाबति पुलिस रिपोर्ट जारी। रिपोर्ट में चयो वियो आहे त हलंदड़ साल दौरान दहशतगर्दी जा 1588 वाक़िआ पेश आया। दहशतगर्दी जे वाक़िअनि में 223 शहरी शहीद थिया ऐं 570 ज़ख़्मी थिया। दहशतगर्दी जे वाक़िअनि में 137 पुलिस एहलकार शहीद ऐं 236 ज़ख़्मी थी पिया। कानून लागू कंदड़ इदारनि जा 18 एहलकार बि शहीद थिया। हलंदड़ साल मुख़्तलिफ़ कार्रवाई दौरान 348 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दी जा सभ खां वधीक 394 वाक़िआ बनू रीजन में बि रिकॉर्ड थिया। कराची जे इलाइक़े गुलशन इकबाल में फायरिंग हिकु ॼणो मारिजी वियो। वाक़े जी इत्तला ते पुलिस ऐं रेस्क्यू टीम पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। ऐं थानो अहमद खान जे प्राइमरी स्कूल जी छत जा छापुड़ किरी पिया। उस्ताद ऐं शागिर्द मौजाने तौर महफ़ूज़। वाक़े सबबि उस्तादनि ऐं शागिर्दनि में ख़ौफ़ पखिड़ियल। पीपी तालुके सदर ऐं मेंबर ज़िले काउंसिल जामशोरो कामरेड भगवान दास कोहिस्तानी वाक़े जी नोटिस वरितो। संदसि चवणु आहे त स्कूल जी तुर्त मरम्मत कराए समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि।